कश्मीर टिनि सूबनि जे संगम ते मौजूदु हिकु अहिड़ो ज़िलो आहे जेको बीहक जे लिहाज़ खां तमामु वॾी अहमियत रखे थो। कश्मीर ज़िले जूं सरहदूं बलूचिस्तान जे देराबुगटी ज़िले त वरी पंजाब जे राजनपुर ऐं रहीमयार ज़िले सां गॾियल आहिनि। सोनी सिंध जे ज़िले सरहदनि जी ॻाल्हि कजे त पोइ कश्मीर जे पाड़ेसरी ज़िलनि में जैकाबाद, शिकारपुर, घुड़सखर जूं सरहदूं कश्मीर सां पासो घसाइनि थियूं। कश्मीर ज़िले सां शिकारपुर ऐं घोटकीअ जो कचो बिल्कुलु ई गॾु आहे। जीअं त असां वटि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं बिरादरियूं ऐं उन्हनि जा सरदार आहिनि, तंहिं करे कश्मीर खे क़बाइली ज़िलो चइजे त को वधाउ न थींदो। न सिर्फ़ु कश्मीर खे पर शिकारपुर, घोटकी ऐं जैकाबाद बि क़बाइली ज़िलनि जो हिसो आहिनि। असां वटि पंजाब ऐं सिंध जे मज़ारी सरदारनि डोमकी, खोसा, गोलो, बंगवार, सुंदराणी, बिजाराणी, तेगाणी, कोश, शर, भुट्टो, चाचड़ ऐं जखराड़ी सरदारनि जी सरदारी जो तमामु वॾो असरु आहे। उन सां गॾु वरी उन्हनि सरदारनि जी पग हेठि बि केतिरियूं ई बिरादरियूं आहिनि जेके संदनि हुकुम ते लबेक कंदियूं आहिनि। पाड़ेसरी ज़िलनि जे सरदारनि में पिताफ़ी, जतोई, बुगटी, सूमरो ऐं ॿिनि केतिरनि ई सरदारनि जो राज बि कश्मीर ज़िले में रहे थो। घणरुखी ज़ात बिरादरी ऐं सरदारी हूंदे बि हर कंहिं जी सोच ऐं रहणी कहणी जो अंदाज़ बिल्कुलु मिलंदड़ जुलंदड़ आहे। सियासी मुखालफ़त हूंदे बि बिरादरियूं हिक ॿिए जे ॾुखनि सुखनि में गॾु हूंदियूं आहिनि ऐं वक़्तु अचण ते हिक ॿिए जी मदद बि कंदियूं आहिनि। कश्मीर ज़िले में अक्सरियत बलोच सरदारनि जे राज भाग जी आहे, पर ॼामोट बिरादरियूं बि ख़ासो असरु रखनि थियूं। सियासी तौर ते असां वटि मज़ारी, बिजाराणी, डोमकी ऐं सुंदराणी ग्रुप मुतहरिक आहिनि। पूरो ज़िलो पीपी जो गढ़ तसवर कयो वञे थो, छो त चूंडियल नुमाइंदा सभु पीपी जा आहिनि। सियासत थाणनि खां शुरू थी पार्लियामेंट ते ख़तमु थींदी आहे, सो हर कामयाबु सियासतदान जी इहा कोशिशि हूंदी आहे त संदनि ज़िले में पंहिंजे पसंदि जा ऑफिसर मुक़ररु कराए। बहरहाल पाण इन तरफ़ नथा वञूं। कुझु साल अॻु कश्मीर ज़िलो बदअमनी, फुरलुट, अगवा बराए तावान ऐं क़बाइली झेड़नि करे तमामु घणो मशहूरु हो। राति थींदे ई रोडनि ते बदअमनी जे राकास जो रक़्स शुरू थी वेंदो हो। रोडनि सां वेंदड़ मुसाफ़िर, गाॾियूं हुजनि या मच्छी जे फार्मनि ते सुतल चौकीदार हुजनि या को राह वेंदड़ शख़्स हुजे, पंहिंजो पाण खे महफ़ूज़ न सम्झंदो हो। चवण वारा त इहो बि चवंदा आहिनि त उहे सभु वारदातूं पुलिस जे मिली भगत सां ऐं हिसे पती ते थींदियूं हुयूं। पुलिस जा कुझु आला अमलदार पंहिंजे ख़ासि नूरे नज़र माण्हुनि जी मार्फत अगवा जूं वारदातूं कराईंदा हुआ ऐं भंग जे पैसनि में भाङे भाईवार हूंदा हुआ। कुझु वक़्तु अॻु कंदकोट जे कचे वारे इलाइक़े में जागीराणी, तेगाणी, भयो ऐं सब्ज़ोई बिरादरी सां तालुक़ु रखंदड़ ॾोहारनि तर तपाए छॾियो हो। अगवा जूं वारदातूं रोज़ जे बुनियाद ते थींदियूं हुयूं। जेकॾहिं पुलिस ऑपरेशन करे हा त सवाइ पंहिंजा जवान शहीद कराइण जे खेनि ॿियो कुझु बि हर हासिलु न थींदो हो। एतिरे क़दुरु जो रेंजर्स जो ऑफिसर बि धाड़नि हथां शहादत जो जाम पी चुको आहे। शहर में मोटरसाइकिल वरी चाबी चोरनि जे रहमो करम ते हुआ। जॾहिं पुलिस चाबी चोरनि ख़िलाफ़ु वठ पकड़ लाइ हक़ी या नाहक़ी जवाबदार सौखा कंदी हुई त विच वारा मीर मुहांडरा डील लाइ कुॾी पवंदा हुआ ऐं जवाबदारनि जी आज़ादी एवज़ चङी भली रक़म हासिलु कई वेंदी हुई। पुलिस भाॻियुनि खे मोटरसाइकिल्स जा अधु पैसा ॾेई फ़ोटू कढाए सोशल मीडिया ते वाह वाह कराईंदी हुई। जॾहिं खां कश्मीर ज़िले में मौजूदा एसएसपी अमजद हुसैन शेख चार्ज संभाली, तॾहिं खां अमन जो पखी आहिस्ता आहिस्ता वापसि वरंदो आयो। संदनि कामयाबु हिकमत अमली ऐं बेबाक ऑपरेशन्स ॾोहारनि जी चेल चिबी करे छॾी। जीअं जागीराणी ग्रुप हुजे या ख़ादिम भयो गैंग, को बि संदनि कामयाबु कारवाइनि खे रोके न सघियो। गुज़िरियल कुझु ॾींहंनि में कंहिं साज़िश वसीले कश्मीर जे अमन खे ख़राबु करण जी कोशिशि कई वई। नतीजे में 1 दर्जन माण्हू लालच, दोखे ऐं ॿिनि वसीलनि वसीले अगवा थी विया, पर कश्मीर जे बाशऊर माण्हुनि एसएसपी सां कुल्हो कुल्हे सां मिलाए संदनि साथ जो वचन वरजायो ऐं एसएसपी बि पंहिंजे ज़िले जे पुलिस ऑफिसरनि ऐं जवाननि सां गॾिजी ॾोहारनि जो पीछो कंदे कचे में कही पियो ऐं वक़्फ़े वक़्फ़े सां 10 मग़बी आज़ादु कराए पंहिंजे वारसनि हवाले कया, जेके अॼु पंहिंजे बचनि सां ख़ुशि आहिनि। कुझु वक़्तु अॻु उहे अफ़वाहूं गर्दिश करणु लॻियूं त कश्मीर जी हिकु सगारी शख़्सियत पंहिंजे हिमायती बिरादरियुनि जे चवण ते एसएसपी कश्मीर खे तब्दील कराइण लाइ जतन कंदो रहियो। अचानक अगवा जे वाक़िअनि में इज़ाफ़ो थियण बि उन साज़िश जी कड़ी सम्झी पई वञे। उन अफ़वाह में केतिरी हक़ीक़त आहे इहा त ख़ुदा ॼाणे, पर हिकु ॿी अफ़वाह इहा बि हुई त एसएसपी कश्मीर ॾोहारनि जो जीअं जंजाल करे छॾियो हो, जंहिं करे ॾोहारनि एसएसपी खां बदिलो वठण लाइ पाण मैदान में लही पिया
जीअं संदन बदनामी थिए ऐं आला अख़्तियारियूं कावड़ में अची कनि ज़िले बदर कनि।